नौशरो फिरोज़ खां ख़बर शामिल कयूं पिया। मंसूर मलिक जी रिपोर्ट मुताबिक़ नारी मासूमा धीअ आशिक़ रखण ऐं सदस्य मुड़ुस साजिद रखण प्रेस क्लब पहुची मीडिया खे ॿुधायो त मुंहिंजे माइटनि मुंहिंजो रिश्तो नाले साजिद अली पुटु रज़ा मोहम्मद रखण खे ॾियणो कयो हुयो, पर हाणे मुंहिंजो पीउ आशिक़ रखण लालच में अची मुंहिंजी शादी मुंहिंजी मर्ज़ीअ बिना कंहिं पोड़े शख़्स सां करणु चाहे थो। जेका ॻाल्हि मूंखे पसंदि न आई ऐं असां घरां निकिरी शरीयत मुहम्मद मूजिबि नौशरो फिरोज़ जी अदालत में हक़ निकाह कयो आहे। जॾहिं त मूंखे मुंहिंजनि माइटनि आशिक़ रखण, एजाज़ हुसैन बरकत रखण, साईं रखण ऐं ॿियनि मां जान जो ख़तरो आहे। इलाइक़े जो बाअसर वॾेरो ज़फ़र कीरियो पुलिस मार्फत असांखे जान खां माराइण लाइ धमकियूं ॾेई रहियो आहे। असांखे कुझु बि थियो त हुन जा ज़िम्मेवार मथे ॼाणायल वॾेरो ज़फ़र कीरियो हूंदो। हुननि आला अख़्तियारनि एसएसपी नौशरो फिरोज़ ऐं ॿियनि खां मुतालबो कंदे चयो त असांजी हयातुनि खे सख़्तु ख़तरो आहे। ॼाणायल माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो।